बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी जे नंढे भाउ फैसल बुग़ैरी जी पोस्टमार्टम लाइ हाई कोर्ट जे हुकुम ते चांडका मेडिकल कॉलेज जे MS डॉक्टर इरशाद काज़मी ते ॿधल 4 रुकनी मेडिकल टीम जो जुडिशल मैजिस्ट्रेट इम्तियाज़ लाकेर जी अगवानी में जान जैकब कब्रिस्तान पहुची क़बर खोटराए जुज़ा वरिता, जेको अमल 5 कलाकनि ताईं जारी रहियो। पोस्टमार्टम वक़्तु जखरानी तोड़े मुग़ैरी बिरादरी जा सवें माण्हू मौजूद। झेड़े जे ख़दशे सबबि पुलिस पारां सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम करे कब्रिस्तान खे चइनी पासनि खां वॾी पुलिस नफ़री बीहारे बंदि कयो वियो ऐं मीडिया नुमाइंदनि समेत कंहिंखे बि कब्रिस्तान में दाख़िल थियण न ॾिनो वियो। इन मौक़े ते जखरानी बिरादरी जे माण्हुनि पारां मेडिकल बोर्ड आॾो क़ुरान पाक खणी अणधूरी रिपोर्ट जारी करण लाइ एहतजाज पिणु कयो वियो। पोस्टमार्टम टीम जे सरबराह डॉक्टर इरशाद काज़मी मीडिया सां ॻाल्हाइण खां माज़रत कंदे चयो त आला ऑफिसर्स पारां मीडिया सां ॻाल्हाइण खां मना कयो वियो आहे। वाज़े रहे त पोस्टमार्टम मरहूम फैसल मुग़ैरी जे दोस्त सरदारज़ादा ज़ुबैर ख़ान जखरानी जी दरख़्वास्त ते कयो पियो वञे। पोस्टमार्टम बाबति समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी जो चवणु आहे त हाई कोर्ट पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड ते पूरो एतमाद आहे। बिल के वाले से हमने तमाम सिक्योरिटी प्लान जो है तरतीब दिए हुए हैं और जितने भी हमारे रूट्स हैं, जितने भी मजालिस महाफिल हैं और जो इसमें काफ़िले निकलेंगे, जो जुलूस होंगे, उन सारों की सिक्योरिटी के लिए हमने बिल्कुल मरबूत निज़ाम इसमें बनाया है और इंशाल्लाह हमारी जितनी भी होंगी उनको मुखातिर का सिक्योरिटी प्रोवाइड करेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो तव्हां ॾिसो पिया त असां कल्ह खां वठी बल्कि हिन हफ़्ते खां वठी इहे सभु तयारियूं असांखां हलनि पियूं, जंहिंमें सफ़ाई सुथराई आहे, इलेक्ट्रिसिटी जो आहे, ॿियूं बि जेके डिपार्टमेंट जूं मेंटेनेंस आहिनि उहे सभई जेके आहिनि थियनि पियूं। ऐं उन खां पोइ अॼु बि असां लॉन्ग मार्च जेको कयो आहे इहो इन जे हवाले सां त पोइ फुल प्रूफ जेके आहे सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे ऐं उन में असां सां पंहिंजो रेंजर्स जा अमलदार, पुलिस जा अमलदार ऐं SSP साहब ऐं DSR साहब सभु गॾु। जैकबाबाद में 12 रबीउल अव्वल जे हवाले सां पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि पारां डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी ऐं SSP मोहम्मद तारिक नवाज़ जी अगवानी में फ्लैग मार्च। पुलिस रेंजर्स ऐं एयरबेस अमलदारनि जी भरपूर शिरकत। SSP मोहम्मद तारिक नवाज़ जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। सभिनी जलूसनि ऐं रैलियुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी। डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी जैकब न्यूज़ सां वीचार मंडींदे चयो त 12 रबीउल अव्वल जे हवाले सां शहर में साफ़ सुथराई समेत समूरा इंतज़ाम मुकमल आहिनि। इंतज़ामनि खे जाचण लाइ शहर जो गश्त बि कयो वियो आहे। इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल जो ॾियारो ख़ैरियत सां गुज़री वेंदो। बहादुरपुर भरिसां ॻोठ हाफ़िज़ गुल मोहम्मद गबोल रोड जी सहूलत खां महरूम। ॻोठाणनि पारां रोड तामीर न थियण ख़िलाफ़ जैकब न्यूज़ ऑफिस आॾो एहतजाज। गबोल बिरादरी जे मोअज़्ज़िज़ मोहम्मद ख़ान गबोल जो चवणु आहे त असांजे ॻोठ जो रोड काग़ज़नि में मुकमल ॼाण आहे, रक़म हड़प कई वई आहे, जंहिंजी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। जोंगल में JUI ऐं JTI पारां फ्रांसीसी गुस्ताखाना ख़ाकनि ख़िलाफ़ एहतजाज। जामा मस्जिद खां जोंगल प्रेस क्लब ताईं JTI जे ज़िलई सदर ख़लीलुर रहमान सरकी, हाजी मोहम्मद अब्बास बंगलानी, हमादुल्ला अंसारी, ग़ुलाम मुर्तज़ा हैदरी, महकुमुद्दीन बिरोही ऐं ॿियनि जी अगवानी में रैली कढी वई। फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। अगवाननि ख़िताब कंदे चयो त मग़रबी मुल्क इस्लामोफोबिया में वरतल आहिनि। फ्रांस ऐं ॿियनि मुल्कनि में प्यारे पैगम्बर जा गुस्ताखाना ख़ाका ठाहे तमामु मुसलमाननि जे जज़्बनि सां खेॾियो वियो आहे, जेको अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। शिकारपुर खाते जी बदतरीन सूरत हाल। 32 खां वधीक इस्पतालूं बंदि, केतिरा ई डॉक्टर वीज़ा ते वियल। समाजी अगवान अली हसन जतोई पारां हाई कोर्ट लाड़काना बेंच में दाख़िल करायल पेटिशन जे जवाब में सिहत खाते जे ऑफिसर्स पारां छिरकाईंदड़ इंकशाफ। PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर मूजिब शिकारपुर में मजमूई तौर 32 बेसिक हेल्थ सेंटर ऐं इस्पतालूं बंदि पयल आहिनि, जंहिंजी सालियानी बजट करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। DHO अदालत खे ॿुधायो त 27 बेसिक हेल्थ सेंटर, CMH सेंटर ऐं डिस्पेंसरीज़ डॉक्टर्स न हुजण सबबि गैर फ़ाल आहिनि। डॉक्टर ताहिर कलीमुल्ला, डॉक्टर मक़सूद मेमन, डॉक्टर दिनेश, डॉक्टर श्री चंद ऐं डॉक्टर सुमेरा सिंधु समेत केतिरा ई डॉक्टर हिकु अरसे खां ड्यूटीज़ तां गैर हाज़िर आहिनि। MS लखी ग़ुलाम शाह पारां बि सहूलतूं न हुजण जूं दाहूं। लखी जा 40 पैरामेडिकल ऐं डॉक्टर्स DHO पारां डेप्यूटेशन ते बदिली करण जी शिकायत। MS खानपुर पाण खे बेख्तियार ॼाणाए जिंद छॾाई। इस्पताल इंटीग्रेटेड हेल्थ सिंध जी निगरानी में हलंदड़ आहे। सिहत जे आला ऑफिसर्स अदालत में को बि जवाब दाख़िल न करायो। काज़ी अहमद पुलिस जी कार्रवाई। उज इतला ते कार ते छापो, हथियार हथ, हिकु जवाबदार गिरफ़्तार। SHO काज़ी अहमद मक़सूद रज़ा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त गुज इतला ते क़ौमी शाहराह वटि हिकु शकी कार जी तलाशी दौरान हथियार हथ करे कराची वासी जवाबदार आतिफ़ पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार वटां 5 9mm पिस्तौल ऐं 11 मैगज़ीन बरामद कया विया आहिनि।
नैब सखर जी टीम पारां मधे जी फूड गोदाम ते छापो, गोदाम सील, कुछ ॾींहनि बाद ॻणप कई वेंदी। नैब सखर जी टीम मुख्तियारकार गढ़ी यासीन ऐं पुलिस सां गॾिजी गोदाम ते पहुची गोदाम खे सील करे छॾियो। फूड इंस्पेक्टर आसिफ मक्सी मूजिबि गोदाम में 61,000 कणक जूं बोरियूं मौजूदु आहिनि, जंहिंखे नैब अमलदारनि सील कयूं आहिनि। होॾां ज़रियनि पारां ॿुधायो पियो वञे त कणक गोदाम में पयल कणक में मिलावट हुअण सबबि खुराक खाते जे अमलदारनि में थरथलो मतल आहे। मीरपुर माथोले में खानपुर पुलिस हथां मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान मुस्तफ़ा समेजो जे वारिसनि पारां पुलिस ख़िलाफ़ क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप ते STP अॻवान ॼाम फ़ता समेजो पहुतो। वारिसनि सां इज़हार यकजहती। ॼाम अब्दुल फ़ता मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस हथां मारिजी वियल नौजवान जे क़त्ल जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बोज़ार वॾा में 4 ॾींहं अॻु मीरपुर माथेलो जे डॉक्टर पारां ग़लति इंजेक्शन लॻाइण सबबि फ़ौत थी वियल नौजवान हक़नवाज़ बोज़ार जे वारिसनि जो डॉक्टर ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हबीबुल्ला बोज़ार वासिन मुज़फ़र शब्बीर बोज़दार, मक़सूद बोज़दार, बिलावल बोज़दार ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त नौजवान हक़नवाज़ बोज़दार डॉक्टर मुमताज़ चन्ना पारां लॻायल ग़लति इंजेक्शन सबबि वफ़ात करे वियो, जंहिंजो केस बि मीरपुर माथेलो थाणे ते दाख़िल कयल आहे, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। खेसि गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सोबतपुर में लाइव स्टॉक डेयरी डेवलपमेंट जे वेटनरी ऑफिसर सैयद शब्बीर अहमद शाह जी निगरानी में मुख़्तलिफ़ इलाक़नि में चौपायो माल खे बीमारियुनि खां बचाइण लाइ वैक्सीन कई वई। डॉक्टर शब्बीर अहमद शाह मूजिबि डेप्यूटी डायरेक्टर डॉक्टर एजाज़ अहमद खोसो जी हिदायतुनि ते मांझीपुर में डॉक्टर इमदाद अली शेख, आदिबख्श कंडरानी, दीन मोहम्मद कंडरानी ऐं डॉक्टर सनाउल्ला कंडरानी ते ॿधल टीमुनि ॻोठ वञी चौपायो माल खे वैक्सीन कई। हिरिया रोड में सकाफ़ती ईद जे सिलसिले में ॾांदनि जी गोए। ॻोठ साजन कोट धोरो में शाह मोहम्मद मिठल ऐं जानी धोरो पारां ॾांदनि जी गोए कराई वई, जंहिंमें सिंध जे भलोड़ नसल जे ॾांदनि जी नुमाइश पिणु कई वई। ॾांदनि जी गोए दोस्त मोहम्मद बिरोही ऐं अली नवाज़ चन्ना जे ॾांदनि हणी वरिती, जिन में इनाम पिणु विरहाया विया। टिकड़ी जी बलोच कॉलोनी जे रवासिन सिंध बलोच यूथ यूनाइटेड प्लेटफॉर्म तरफ़ां मंशियात ख़िलाफ़ मोहम्मदी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली खे कारी अब्दुल लतीफ़ बलोच, शहरियार बलोच, तारिक बलोच ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात विकिरो थियण सां गॾु बलोच कॉलोनी भरिसां रोड किनारे ते चर्स जो अॾो हली रहियो आहे, जंहिं सबबि नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। SSP मीरपुर ख़ासि फौरी तौरु नोटिस वठी ड्रिगड़ी शहर खे मंशियात खां पाक करे। जाफ़राबाद में शहरी इत्तेहाद जी 2 सालनि वारी चूंड मुकम्मल। इत्तफ़ाक़ राय सां कामरेड ज़हूर अहमद खोसो सदर ऐं डॉक्टर ग़ुलाम सरवर लाशारी जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। काबीना सदर ऐं जनरल सेक्रेटरी जे गॾियल सलाह मशवरे बाद चूंडी वेंदी। जैकबाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 12 रबीउल अव्वल जी मुनासिबत सां रैलियूं ऐं कॉन्फ्रेंसिस। जमात इस्लामी मुबारकपुर पारां पैगाम मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस। आशिक़ान रसूल जी वॾे अंग में शिरकत। कॉन्फ्रेंस के जमात इस्लामी ज़िला जैकबाबाद जे अमीर हाजी दीदार अली लाशारी, मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजारानी, अल्लामा नसरुल्लाह अज़ीज़, गुल हसन मलिक, अब्दुल सत्तार भुट्टो, सादिक मलगानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुसलमाननि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल वाट ते हलणु घुरिजे। हुननि चयो त असांजे मुल्क जो निज़ाम व्याज ते हली रहियो आहे, जंहिंखां जान छॾाइणु घुरिजे। कॉन्फ्रेंस जे शुरका पारां फ्रांस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में थियल गुस्ताखी ते सख़्त रद्द-ए-अमल ॾेखारींदे फ्रांसीसी सफ़ीर खे मुल्क बदर करण जो मुतालबो कयो वियो। दोदापुर में जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां अहले सुन्नत वल जमात पारां हुसैनाबाद खां दोदापुर ताईं रैली कढी वई। रैली में वॾी तादाद में आशिक़ान रसूल शिरकत कई। इन हवाले सां अॻवाननि चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾिहाड़ो असां लाइ ईद जो ॾिणु आहे। डेरा अलायर में भरचूंडी मस्जिद का जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली में आशिक़ान रसूल वॾे अंग में शिरकत कई। मरहबा मुस्तफ़ा जा उभ फाड़ींदड़ नारा। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।